चवंता सईद देवबंदी चवंता त मुश्किल कुशा सिर्फ अल्लाह हुआ। न नबी मुश्किल कुशा है, न अली मुश्किल कुशा है। अरे दोस्तों, यो देवबंदन जी पीर जी फतवा काने का, देवबंदन जे मुर्शिद जी फतवा काने का त मुश्किल कुशा सिर्फ अल्लाह हुआ। इन कुरान मजीद जी फतवा था, व इन यमसस्कल्लाहु बिजुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू व इन युरिदक बिखैरिन फला राद्द लिफज़लि युसीबु बिही मन यशा मिन्नी बादी वहुवल गफूरुर रहीम। कुरान हक लड़ाई करे चे दो दुनिया जा इंसानो ही जेको मुश्किल कुशा तवां के देवबंदी चवंदा, यो देवबंदी कौन था चवंदा मुश्किल कुशा अल्लाह हुआ। मां कुरान जी फतवा अथव त मुश्किल कुशा सिर्फ अल्लाह हुआ। असां ते छो था कावड़ियो, तव्हां खे कावड़ कमी आहे कुरान। मुझा मोहतरम साथियों, हजरत अली से जो मकाम बरक, नबी से जो मकाम बरक, पर मुश्किल कुशा सिर्फ अल्लाह जी जात आ। या मुझी फतवा ना है, कुरान मजीद जी फतवा है। याद रखो मुसलमानों, नबी से वट हजरत जनाब ख्वाजा अबू तालिब, नबी से जो प्यारो चाचो साईं जन वटायो चो मुझा सुना पाटिया, मेहरबानी कर अकेले अल्लाह जी गाल न कर, असांजे नल महबूदन जी मुखालिफत न कर। ही मक्के जा रही समक के जा सरदार एतराज था कम त तुरगो अकेले अल्लाह जी गाल तो करी, असांजे महबूदन जी मुखालिफत तो करी। हिकड़े अल्लाह को एतरा कम कीअं थींदा? अजालल आलिहत इलाहा वाहिदा इन हाज़ा लशैउन उजाब वंतलकल मलउ मिनहुम अन इमशू वस्बिरू अला आलिहतिकुम इन हाज़ा लशैउन युराद मा समीना बिहाज़ा फिल मिल्लतिल आखिरा इन हाज़ा इल्ला इख्तिलाक उन्ज़िल अलैहि ज़िक्रु मिन बैनिना बल हुम फी शक्किन मिन ज़िक्री बल लम्मा यज़ूक़ू अज़ाब। मक्के जा सरदार चवंदा ही अजीब गाला जो हेतरन इलान की छड़े करे अकेले अकेले अल्लाह जी इबादत कजे, अकेले अल्लाह जी पूजा कजे। हिकड़े अल्लाह को एतरा कम कीअं थींदा? पुट भी ॾे, न्याणियूं भी ॾे, रिज़्क़ भी ॾे, बीमारियूं भी दूर करे, मींहं भी वसाए, रात ॾींहं करे हिकिड़ो अल्लाह कीअं करे सघंदो? मेहरबानी कर अकेले अल्लाह जी ॻाल्हि न कर। हदीस में चए थो, नबी से जी अखियुनि में पाणी वही आयो, साईं जन रोई ॾिनो। हिकिड़ो मुंहिंजो चाचो तरफ़दार हुयो, अॼु बि मके जे सरदारनि जी सिफारिश खणी आयो आहे। पर ॿुधो त लॻो ठजा मुस्लमानो, नबी साईं ॾुख ऐं जज़्बात जे अंदाज़ में पंहिंजे प्यारे चाचे खे फरमायो, ए मुंहिंजा चाचा, जेकॾहिं मुंहिंजी हिकिड़ी तरी ते सिज लही अचे, ॿी तरी ते चंड लही अचे, ज़मीन ऐं आसमान जेतिरो सोन ऐं चांदी जो खोड़ मूंखे भरे करे ॾियो, तॾहिं बि मां अकेले अल्लाह जी ॻाल्हि कंदुसि। उन वक्त में जनाब ख्वाजा अबू तालिब नबी से की जेके तसल्ली जी ला लफ्ज़ चया उहे भी सोन जे पानी जी लिखण जा राहल। जनाब ख्वाजा अबू तालिब नबी से के तसल्ली रही करे चयो, वल्लाह लन यसिल इलैक बिजमीहिम हत्ता उवसद फि तुराब दफीना। ओ मुझा सुना भाटिया, कसम उन ज़ात जो जंहिंजी कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आ, का मक्के जे वॾेरे, का मक्के जे रईस ऐं सरदार खे ताक़त न आहे जो तू मोहम्मद ने आंगुर जो इशारो करो। मुझा मोहतरम साथियों, असल में दुश्मनी मक्के जी मुशरिकन जी नबी से कान हुई। अल्लाह से फरमाया, ला युकज़्ज़िबूनक वलाकिन ज़ालिमीन बिआयातिल्लाहि यजहदून। ओ मुझा सुना नबी, इन मक्के जी ज़ालिमन जी तो सा दुश्मनी काने का। ये बंगलन में हिन वक्त भी चवंदा था, नबी जहिड़ो अमीन कोने, नबी जहिड़ो सचो दुनिया में कोने को। हिन वक्त भी पंहिंजो नौजवान छोकिरियूं कुंवारियूं तो मोहम्मद वटि अमानत रखी था वञनि। इन्हनि ज़ालिमनि जी तो सां दुश्मनी कान्हे, इन्हनि जी दुश्मनी मूं सां आहे, मुंहिंजे क़ुरान सां इन्हनि जी दुश्मनी आहे। ज़ालिम मिसाल ॾींदा, चवंदा मींहुं वसंदो आहे त रहमत हूंदी आहे, पर घणो वसंदो त अज़ाब थी वेंदो। त क़ुरान मजीद जे बारे में इन्हनि मुशरिकनि जा मौलवी चवनि था त क़ुरान बि रहमत अथव, पर देवबंदी घणो क़ुरान था पढ़नि त अज़ाब अथव। कुरान सां इन्हनि जी दुश्मनी आहे, अल्लाह सां इन्हनि जी दुश्मनी आहे। मां नथो चवां कुरान तूं फमा वइज़ा ज़ुकिरल्लाह वहदहु इश्मअज़्ज़त क़ुलूबुल लज़ीना ला युमिनून बिल आखिरा वइज़ा ज़ुकिरल्लज़ीन मिन दूनिही इज़ा हुम यस्तबशिरून। अल्लाह से फरमाओ, मुंहिंजा सुहिणा नबी, जॾहिं तूं मुंहिंजी तारीफ़ बयान कंदे, मुंहिंजी हेकड़ाई बयान कंदे, मुंहिंजी तौहीद बयान कंदे, मुशरिकनि जा मुंहं पारूं था थी वेंदा, उन्हनि जूं दिलियूं
सिको गिनींदियूं चवंदा त ही त बिना मौलवी पको वहाबिया जो रुगो अकेले अल्लाह जी तारीफ़ थो करे केरा जेको अल्लाह खे न मञे वइज़ा ज़ुकिरल लज़ीना मिन दूनिही इज़ा हुम यस्तबशिरून पर जेकर अल्लाह खे छॾे करे पीरल फ़कीरन वलियन जी तारीफ़ कंदो त मुशरिक ख़ुशि पिया थींदा चवंदा वाह मौलवी सुभान अल्लाह आहे कि न ग़लति हिननि जी दुश्मनी ख़ुदा सां आहे ख़ुदा जे ॿुधाई असांजी कंडियार जे पासे हिकिड़ो मौली साहब क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं पिया सची ॻाल्हि वो मौली साहब पंहिंजे पीर जी करामत को बयान करे चई साईं मुंहिंजो मुर्शिद साईं मुंहिंजो सोनो साईं उनजी मुरीदानी हिकिड़ी हिंदियानी पोइ रोज़ानो साईं जे लाइ कुटीअ जो वटो खणी ईंदी हुई पोइ थी वियो ॾाढी ॻोल्हा कई पर पुट कोन मिलियुसि पोइ मुंहिंजे साईं वटि आई चई मुंहिंजा साईं मां रोज़ानो तव्हां वटि कुटीअ जो वटो खणी ईंदी हा मां तव्हांजी मुरीदानी आहियां महिरबानी कयो मुंहिंजो पुटु गुम थी वियो आहे मूंखे पंहिंजो पुटु त ॻोल्हे ॾियो त मुंहिंजे मुर्शिद साईं उन हिंदियानी खे चयो मां कुटीअ जो वटो मां कोन खाईंदो वारो बिलो खाईंदो थई वञ बिले ॾे वरी उहा हिंदियानी वीचारी आई बिले ॾे बिले खे चयो बिला ख़बरदार अॼु मूंखे पतो पियो आहे त कुटीअ वारो वटो तूं खाईंदो ई हाणे जल्दी कर या त कुटी ॾे या पुटु ॻोल्हे ॾे पोइ बिले खे जज़्बो अची वियो जज़्बे में हिकिड़ो टप ॾिनई ॿियो टप ॾिनई त दिलीअ खां मच्छीअ सूदो पुट खे कंडियारे में पेश कयईं तो ते जेके मुशरिक वैद में वेठा सभिनी जे ज़ुबान मां नारो निकिरियो हक़ बिल्ला जो हक़ बिल्ला साईं त साईं पर साईं जो बिल्लो जी साईं असांजो अक़ीदो आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जेको वलियनि जी विलायत जो मुल्क रो बि बेईमान जेको वलियनि जी करामत जो मुल्क रो बि बेईमान क़ुरान मजीद में वलियनि जूं करामतूं बयान चलनि आत्मा तोखे क़ुरान जी रोशनी में वलियनि जी करामत ॿुधायां क़ुरान मजीद में अल्लाह से हिक वली जी करामत बयान फरमाई पर यादि रखो मुस्लमानो उहो औरत आहे सचो सुभान अल्लाह मता तव्हां ईअं सम्झो त वली रुगो मर्द थींदा आहिनि औरतूं न थींदियूं आहिनि ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जीअं मर्द वली थी सघे थो औरत बि वलियानी थी सघे थी हिकिड़ी औरत आहे बि वॾी न 6-7 साल जी मासूम न्याणी आहे मूं वटि हुई हीअ अरम ॿुधाए मेवा बेमौसम फ्रूट तो किथों आंदा वाह मासूम न्याणी तुंहिंजी कुवत फ़ैसिले तो मां कुर्बान तुंहिंजे तौहीद तो मां कुर्बान जेकर तो जहिड़ो ऐं मूं जहिड़ो मुरीद हुजे हा चया साईं साईं जी महिरबानी आहे साईं पंहिंजो करम फरमायो आहे पर ॿुधो न्याणी जेको हज़रत ज़करिया नबी खे जवाब ॾिनो उहो सोन जे पाणी जी लिखण जहिड़ो आहे क़ुरान तूं बमा चए थी क़ालत हुआ मिन इंदिल्लाह ओ ज़करिया असां वलियनि जी विलायत खे मञींदा आहियूं वलियनि जी करामत खे मञींदा आहियूं करामत वली जी हूंदी आहे पर कुदरत अल्लाह जी हूंदी आहे अञा न सम्झ आत्मा तोखे क़ुरान मजीद जे रोशनी में ॿी हिकिड़े वली जी करामत ॿुधायां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़ियो क़ुरान मजीद में बयान चला हज़रत सुलेमान नबी जॾहिं माई बल्कीस ॾे न्यापो मोकिलियो बल्कीस पंहिंजे लश्कर सूदो मुस्लमान थिया थींदा जॾहिं हज़रत सुलेमान नबी वटि अचे पई हज़रत सुलेमान नबी जेके बि मजलिस में हज़रत सुलेमान नबी जा साहबी वेठा हुया सभिनी खे चई अय्युहल मलउ अय्युकुम यातीनी बिअर्शिहा क़ब्ल अन यातूनी मुस्लिमीन उते सरदारनि जी जमात खे चई वलियनि जी जमात खे चई तव्हां मां केरु अहिड़ो आहे जो माई बल्कीस जे तख़्त खे बल्कीस जे पुछण खां अॻु में मूं वटि पेश करे सचो सुभान हज़रत सुलेमान नबी चयो तव्हां में को अहिड़ो आहे जेको माई बल्कीस जो जेको तख़्तो आहे बादशाही उन बादशाही तख़्त खे हुन जे पुछण खां अॻु में हिते पेश करे क़ुरान तो क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न त हिकिड़ो वॾो जिन उथी पियो उन चयो अना आतीक बिही साईं मां माई बल्कीस जे तख़्त खे आणींदुसि हज़रत सुलेमान नबी चयो केतिरी देर में आणींदे चई साईं क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन जेसि ताईं तव्हां हिन मजलिस में वेठा आहियो जेसि ताईं तव्हां हिते वेठा आहियो सुबुह खां वठी 12 बजे ताईं तव्हांजी मजलिस आहे इन टाइम में माई बल्कीस जे तख़्त खे मां आणींदुसि हज़रत सुलेमान नबी चयो इहो देर आहे इन खां अॻु में मूं वटि केरु पेश करे क़ुरान तो क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब सचो सुभान क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब तो उते हिकिड़ो अल्लाह जो वली बीठो हुयो आसिफ बिन बरचा उहो उथी बीठो चई मां माई बल्कीस जे तख़्त खे तव्हां वटि पेश कंदुसि हज़रत सुलेमान नबी चयो केतिरी देर में चई क़ब्ल अन यरतद इलैका तरफुक